जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हांजो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। हलो त शुरू कयूं तारनि जो खेल। अंग्रेजी तारीख़ 12 जनवरी 2023, विस्पत जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ जो कृष्ण पक्ष जी पंचमी। हलो त शुरू कयूं अॼु जी राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे सेहत ते जाम ध्यानु रखणो पवंदो। कोई न कोई गंभीर रोग थियण जी संभावना आहे। हुन जे लाइ तव्हांखे शिव जी उपासना करणु खपे। धन जी प्राप्ति थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जी सेहत ठीक रहंदी, पर अॼु हुननि खे पंहिंजे कम में काई विघ्न या बाधा अचण जी संभावना आहे। हुन जे लाइ हनुमान जी उपासना करणु खपे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में सुख जी प्राप्ति ऐं परिवार में भी आनंद जी प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ ॾाढो सुठो वेंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो अॼु सेहत सुठी रहंदी, पर हुननि खे पंहिंजे ख़र्च ते जाम ध्यानु रखणो पवंदो। थी सघे त हुननि खे अॼु पीला कपड़ा पाइण खपनि। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो अॼु भाग्योदय थींदो। भाग्योदय जे साण साण सुख जी प्राप्ति ऐं शुभ समाचार मिलण जा मौका भी मिलंदा। सेहत ॾाढी सुठी रहंदी, त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ ॾाढो शुभ वेंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। संतान मां काई न काई शुभ समाचार जी प्राप्ति थींदी। कर्ज मुक्त थियण जो यानी कि ऋण मुक्त थियण जो अॼु सुठो ॾींहुं आहे। अगरि तव्हांजे मथो कोई ऋण आहे त अॼु तव्हां यदि ऋण मोचन मंगल स्तोत्र जो पाठ कंदा त कर्ज सां भी तव्हांखे मुक्ति मिलंदी। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। धन जी प्राप्ति, यश जी प्राप्ति, स्वास्थ्य जी प्राप्ति ऐं कोई नयो कम शुरू करणु चाहिनि त अॼु जे ॾींहुं इहे शुरू करे था सघनि। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तक साधारण रहंदो। सेहत ठीक रहंदी, धन भी स्थिर रहंदो। अॼु जे ॾींहुं कुछ न कुछ ग़रीबनि में विराईंदा त ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु धन जी हानि थी सघे। हुननि जे लाइ तव्हांखे पंहिंजे संतान सां ऐं पंहिंजी स्त्री सां सुठो व्यवहार रखंदा त ॾींहुं सुठो वेंदो। सेहत ठीक ही रहंदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे विचारनि खे ऐं पंहिंजे मन खे संभाले करे स्थिर रखंदा त हुननि जो ॾींहुं सुठो वेंदो। सुख जी प्राप्ति थींदी ऐं जेतिरो थी सघे भगवान गणेश जो ध्यानु कंदा। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुठो वेंदो। सेहत सुठी रहंदी ऐं सुख जी प्राप्ति भी थींदी। घर जे पासे में जेको भी मंदिर हुजे हुते वञी करे पंहिंजो मथो टेके ईंदा त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु धन जी हानि थी सघे। हुन खां बचण था चाहियो त मां लक्ष्मी जी आराधना ज़रूर कजो। सेहत ठीक ही रहंदी ऐं मां लक्ष्मी जो आशीर्वाद भी तव्हांजे मथां बरक़रार रहंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। असांजे सिंधियुनि में हिकिड़ो पहाको चयो वियो आहे, कण में मण। सिंधियुनि में इहो पहाको ज़माननि खां चवंदा आया आहियूं। अॼु सम्झंदा कि हिन जो मतिलबु छा आहे। जॾहिं भी अॼु खां पोइ तव्हां पंहिंजी रसोई पाईंदा, यादि रखंदा कि हुन मां तव्हांखे कॾहिं भी कुझु भी बचाइणो न आहे। छो त चवंदा आहिनि कि अगरि तव्हां कुझु पंहिंजे रसोईअ मां बचाईंदव त मां लक्ष्मी ऐं मां अन्नपूर्णा ॿई तव्हां सां नाराज़ थी वेंदियूं आहिनि। त तव्हां यादि रखंदा कि अॼु खां पोइ जॾहिं भी तव्हां पंहिंजी थाली पाईंदा ओतिरो ई वठंदा जेतिरो तव्हां खाई सघो ऐं बचाईंदा न। तव्हां लंगर खाइण वञो या किथे प्रसाद खाइण वञो, तव्हांखे हमेशह चवंदा कि महिरबानी करे कुझु न बचाइजो। त हिन खां पोइ तव्हां इहो ई ॻाल्हि जो ध्यानु रखंदा कि तव्हांजी थाली हमेशह ई साफ़ हुजणु खपे जॾहिं तव्हांजी रसोई पूरी थी वई आहे।
त अॼु जो एपिसोड असां हिते ई समाप्त कंदासीं। सुभाणे वरी मिलंदासीं तारनि जे खेल में। सत्य सनातन धर्म की जय। सभिनीनि खे जय झूलेलाल।